मोहम्मद मुस्तफ़ा जी कर तो के सरदारी जो शौक़ असां फ़ैसिलो कयो आहे त सरदारी जी पग तुंहिंजे मथे ते था रखूं छो त नबी साईं में सरदारनि वारियूं ख़ूबियूं त हुयूं नी इन जे करे शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमायो हिकिड़ा ॼमदाई सरदारीअ जे लाइ ॿिया ॼमदाई ग़ुलामीअ जे लाइ जे तव्हां ईअं असां ॼावाई ग़ुलामीअ जे लाइ मौलवीअ खे ॾिसंदासीं त उनखे बि पिया बाहूं ॿधंदासीं का पीर खे ॾिठोसीं त उनजे बि पेरनि ते किरी पवंदासीं का नवाब ऐं सरदार खे ॾिठोसीं त उनजे जुतीअ खे बि कुतनि वांगुरु पिया चटींदासीं का क़बर जे मथां पड़ ॾिठोसीं त क़बर खे बि सजदा पिया कंदासीं का काठीअ खे रंग ॾिनल ॾिठोसीं खुतल काठी त काठीअ खे ॿाहूं पिया ॿधूं असां ॼावाई ग़ुलामीअ जे लाइ पर नबी साईं ॼावाई सरदारीअ जे लाइ साईं जन जी उमिरि मुबारक 5 साल आई दाई हलीमा साईं जन खे छॾे वई मके जनाब ख्वाजा अब्दुल मुतलिब जी परवरिश में हा अब्दुल मुतलिब साईं जन खे वठी आयो बैतुल्ला में पाण अंदरि वियो साईं जन ॿाहिरि वेठा पंहिंजे मुंहं सां ईअं निकिरी विया साईं अब्दुल मुतलिब जो ॿाहिरि निकितो त साईं जन हुया ई कोन ॾाढी ॻोल्हा कई सफ़ा ते मरवे ते ऐलान कराई पढ़ा घुमाई पर साईं जन जो पतो ई न पए आख़िर शाम जो बैतुल्ला जे दरवाज़े खे चंबड़ी करे अब्दुल मुतलिब दुआ पियो घुरे या अल्लाह अब्दुल्ला जी हिकिड़ी निशानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह अब्दुल्ला त जवानीअ में मूंखों जुदा थी वियो उन जी निशानी ही मोहम्मद या अल्लाह मां मोहम्मद खे ॾिसंदोसि त अब्दुल्ला जी सिक लही वेंदी मां इन यतीम खे ॾिसंदोसि त मुंहिंजी बुख ई उञ बि लही ए मुंहिंजा अल्लाह यो यतीम बच्चो तूं मूंसां मिला एॾो अब्दुल मुतलिब दुआ पियो घुरे ओॾो अबू जहल उठ ते सुवार आहे साईं जन आॾो वेठा आहिनि अबू जहल पोयां वेठो आहे बैतुल्ला जे सान में अचे उठ खे हुशायई साईं जन खे लाथई अब्दुल मुतलिब खे चयो ओ अब्दुल मुतलिब यार इन ॿार जी संभाल कर इन ॿार जो ख्याल कर ही मामूली ॿार कोन अथई सम्झ में अचे थो त हीअ असां सभिनीनि जी सरदारी ख़तमु कंदो अब्दुल मुतलिब चयो सड़े ज़ालिम मुंहिंजे इन यतीम सां दुश्मनी न कर इहो सिर्फ़ तुंहिंजो सरदार न आहे इहो मोहम्मद मुंहिंजो बि सरदार अथई पर क़यामत ताईं सॼी काइनात जो मोहम्मद सरदार थी अरे ज़ालिम तोखे कहिड़ी ख़बर इहो मुंहिंजो यतीम बचड़ो आहे अञा अम्मा जे पेट में हुयो हिन जी अम्मा उस ते हलंदी त ककर मथां छांव कयूं हलंदासीं तोखे कहिड़ी ख़बर ही उहो मुंहिंजो यतीम बचड़ो आहे अञा अम्मा जे पेट में हुयो हिन जी अम्मा पत्थरनि ते हलंदी त पत्थर बि पेरनि जे हेठों पशम बणिजी वेंदा तोखे कहिड़ी ख़बर ही उहो मुंहिंजो यतीम बचड़ो आहे हीअ अञा अम्मा जे पेट में हुयो हिन जी अम्मा खूह मां पाणी भरींदी त खूह जो पाणी पाण ई मथे थी मोहम्मद जे अम्मा जे कदमनि में पवंदो अरे ज़ालिम मुंहिंजे हिन यतीम सां दुश्मनी न कर ही उहो मुंहिंजो यतीम बच्चो अथई हीअ अम्मा जे पेट में हुयो त जबलनि जे पत्थर पत्थर मां वणनि जे पन पन मां आवाज़ ईंदा बुशरा लकी या आमिना फ़इन्नकी क़द हमलत बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन ओ आमिना तोखे मुबारक हुजे छो त तुंहिंजे पेट में जेको बच्चो आहे इहो मामूली बच्चो न आहे अॻियनि पोयनि 1.25 लाख नबियनि ऐं रसूलनि जो बि सरदार अम्मा जे पेट में भी सरदार रहा आलम अरवाह में भी सरदार रहा होया न अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जी थपकी हज़रत आदम जे पुठी ते हई त क़यामत ताईं जेके भी इंसान होया सब केवलनि जी सूरत में बाहर निकली आया
अल्लाह ताला वाइदु व तु अलस्तु बिरब्बिकुम, छा तव्हांजो रब न आहियां? मुफस्सिरीन हज़रात लिखनि था त सभु रूह ख़ामोश आ। मौलवियुनि जा रूह, पीरनि जा रूह, वलियनि जा रूह, गौसन कुतबनि जा रूह, नबियनि ऐं रसूलनि जा रूह सभु माठ में आ। सब खां पहिरीं सरदार रूह हुयो असांजे सोने नबी जो। उन जवाब ॾिनो, या अल्लाह तूं असांजो रब आ। पोइ सभिनी रूहनि रीस ते चयो, कालू भला। असांजे सरदार जो इहो जवाब आ, असांजो बि इहो ई जवाब आ, या अल्लाह तूं असां सभिनी जो रब आ। आलम अरवाह में भी सरदार हुया, अम्मा जे पेट में भी सरदार हा, बचपन में ही सरदार हा। सरदार बस हिकिड़ो अथव, मोहम्मद मुस्तफ़ा, बस ॿिया सरदार कोन्हनि, सरदार हिकिड़ो। ये अबू जहल तो चवी अब्दुल मुत्तलिब खे त मां उठ ते सुवार हुयुसि, मोहम्मद मुस्तफ़ा जबलन जे घाटी में वेठो हो। जियां जो मुझे उठ जी नज़र मोहम्मद ते पई त उठ मोहम्मद जे कदमनि में वेही रहियो। सब जो सुभान अल्लाह। पोइ मोहम्मद खे पोयां वेहारे आॾो मां वरी रईस थी वेठुसि। उठो उथियो वरी वेही रहियो, वरी उथियो वरी वेही रहियो। जन महिल मोहम्मद खे आॾो विहारियमि तॾहिं मुंहिंजो उठ उथियो आ। सम्झ में अचे थो त हीअ असां सभिनीनि जी सरदारी ख़तमु कंदो। इन जे करे अल्लाह से फरमायो, वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा, मा वद्दअक रब्बुक वमा क़ला, वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा, अलम यजिदक यतीमन फआवा, ववजदक ज़ाल्लन फहदा। रब फरमा, मुंहिंजा महबूब तूं नंढड़ो हुए, भुल जी जबलन में हलियो वें। जियां मूसा के फिरौन जे घर में मां पालियुमि, इएं वक़्त जो फिरौन अबू जहल तोखे उठ ते खणी करे बैतुल्ला जे दर ते पियो पहुचाए। इहो बि मुंहिंजो तो ते थोरो अथई, इन वक़्त में तोखे कोन छॾियो, हाणे सोना तोखे कीअं छॾींदुसि। इन जे करे मके जी सरदारनि चयो, जेकर तोखे सरदारी जो शौक़ु आहे, असां तोखे सरदार बि मञींदासीं, पर हिकिड़ी ॻाल्हि असांजी मन, इएं न चओ त सभु कुझु अल्लाह जे हथ में आहे। रुगो इएं चओ त अल्लाह बि अल्लाह आहे, पर ही बि घटि कोन्हनि, ही बि कमाए सुठा आहिनि। हिननि खे बि रब पंहिंजो कुझु वंड ॾिनो आहे, असांजी ॿुधे कोन थो, हिननि जी मोटाए कोन थो। बाबा जो असांजा मुस्लमान बि ईअं ई था चवनि, अल्लाह बि अल्लाह आहे, पर कलंदर से भी घट कोने, ही भी कमाए सुतो आ। अल्लाह भी अल्लाह आ, पर भेटाई साहब भी घट कोने, ही भी कमाए सुतो आ। अल्लाह इन के भी पंहिंजो कुछ वंड ॾिनो आ, असांजी ॿुधे कोन थो, पीरनि फ़क़ीरनि जी मोटाए कोन थो। ईअं ई था चवनि, या पर शिरक अथव, या पर न चवंदा। ज़ाल जो तोखे चवे त तूं भी तूं आ, पर ही भी तुंहिंजो दोस्त आ, तूं बर्दाश्त कंदे, पर ही भी तुंहिंजो भाउ आ, तूं पर बर्दाश्त कंदे। तूं ज़ाल जी मोहब्बत में पंहिंजे दिली दोस्त के बर्दाश्त नथो करे सघीं, पंहिंजे सगे भाउ के बर्दाश्त नथो करे सघीं, त अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आ, त रब पंहिंजी मोहब्बत में ॿियनि खे कीअं बर्दाश्त कंदो। नबी से फरमाए, जेकर मुंहिंजे हिकिड़ी तरी ते सिज लही अचे, ॿी तरी ते चंड लही अचे, ज़मीन ऐं आसमान जेतिरो सोन ऐं चांदी जो खोड़ भरे करे मां मोहम्मद खे ॾियो, तॾहिं बि मां मोहम्मद हिकिड़ी अल्लाह जी ॻाल्हि कंदुसि। अॼु वाइदो कयो रब जी ज़ात सां कंहिंखे भाईवार न बने, बस अल्हम्दुलिल्लाह असां सभु मुवाहिद आहियूं, तौहीद परस्त आहियूं, हक़ वारी जमात सां असांजो ताल्लुक़ आहे। नमाज़ पढ़ो, नमाज़ जी पाबंदी कयो।
जड़ी तड़ी नमाज हुजे। खीसे में 10 रुपया हूंदा न, वो भली भगल हूंदा, चतियूं लॻल हूंदा, टेप सोल्यूशन लॻल हूंदनि, दुकान ते खणी वेंदव कान का शइ मिली वेंदव, पर पैसा हूंदा ई कोन त का शइ न मिलंदा। त सईदाबाद जा मुस्लमानो असांजे आमाल नामे में निमाज़ हुजे, पोइ या भगल टुटल चतियूं हयल बि निमाज़ कम जी अथव। साहब आल बैत वारी निमाज़ त असां वटि कान्हे, या भगल टुटल निमाज़ चतियूं हयल असांजे आमाल नामे में हूंदी, इंशाअल्लाह बची वेंदासीं, रब जो दीदार भी थी वेंदो त जन्नत भी मिली वेंदी। बाक़ी आमाल नामे में निमाज़ न हूंदी त का शइ न मिलंदव। सो नमाज जी पाबंदी कयो ऐं सालियनि जी सोबत में रहो। सालियनि जी जमात या जमियत उलमा इस्लाम था वाइदो कयो त इंशाअल्लाह इन्हनि सां गॾु हूंदासीं। हाणे पर्ची वारी इलेक्शन ते कयो लानत, हरू भरू ज़लील पिया थियूं, बच्चा पिया वठी वञी वोट ॾियारायूं। मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो, मां सियासत में आयुसि, हिकिड़ो बि मुंहिंजो अछो वार कोन हो। 72 साल थी विया आहिनि, हाणे हिकिड़ो बि मुंहिंजो कारो वार कोन्हे, सॼा वार मुंहिंजा अछा थी विया आहिनि, पर हिननि क़दुरु न कयो आहे। हाणे मैदान ते अचो, ईंदो नी मैदान में। असांजो नौजवान राशिद महमूद, अल्लाह उन जे ज़िंदगी में बरकत करे, जवान सिर तरीअ ते रखियूं वेंदो घुमे। चई मां पंहिंजी अम्मा खां, पंहिंजे भेनरुनि खां, पंहिंजी घरवारी खां, पंहिंजे बच्चनि खां मोकिलाए निकितो हाँ त इंशाअल्लाह इन मुल्क जे गद्दारनि सां मां विढ़ंदुसि। इन्हनि जेको क़ौम खे लुटियो आहे, मां इहो सभु इन्हनि खां वापसि कराईंदुसि, या त जेल में वेंदुसि या बाबे वांगुरु मुंहिंजो लाश घर में ईंदो। असांजो खून उन जे खून खां वधीक क़ीमती आहे छा? अज़म कयो उलमा जेको 22 तारीख़ ते सॾु ॾिनो आहे सईदाबाद टूल प्लाज़ा ते ख़मीस जे ॾींहुं, ये जेकी जमायत ते वेठा हो, ये जिहाद जो सॾु था। ये छाजो सॾु आहे? ये जिहाद जो सॾु आहे। उलमा जे हथ ते बैयत कयो। वो कुराड़ी बीबी खनसा 4 पुट उन जा जवान चुल्ह ते वेठा आहिनि। नबी साईं जो सॾु थियो, हलुमू इलल जिहाद, हलो जिहाद ते। उन कुराड़ी बीबी खनसा पंहिंजे बच्चनि खे चयो, पुट उथो, मानी खाईंदो, देर थी वेंदी। साईं जो सॾु थियो आहे, मथां ते देर न थिए, मयार न मिले। सभु चयो सुभान अल्लाह। 4 पुट उन जा जवान तरारू खणी करे निकिता, दरवाजे ते पहुता। उन कुराड़ी पंहिंजे बच्चनि खे चयो, ख़बरदार, तव्हांजे पुठीअ ते जेकॾहिं तीर या तरार जो ज़ख़्म हूंदो, मां थञो न बख़्शींदीसांव। मुड़ुस माण्हू थी करे सीनो ताने करे मुंहिंजे महबूब जो साथ ॾिजो। 4 पुट उन जा नौजवान मैदान जंग में शहीद थी विया। ख़बर पियसि, अम्मा तुंहिंजा 4 पुट शहीद थी विया। मदीने मां निकिती आई आहे मैदान उहद में। नबी से जे चेहरे ते जो नज़र पियसि, चे कुल मुसीबतिन बादक जलल। मुंहिंजा महबूब ही त 4 हा, पर 400 हुजनि हा, तव्हांजे दीन तां, तव्हांजे क़दमनि तां मां कुर्बान कया हा। मूंखे काई परवाह न आहे, बसि तव्हां ख़ुशि आहियो, तव्हांखे मां सही साल में ॾिठुमि, मुंहिंजा सभु ॾुख ऐं सदमा लही। ये भी औरतूं अॼु वाइदो कयो, इस्लाम ख़ातिर जेल में वञणो पए, जेल में वेंदासीं। जेल भी मर्दन जे लाइ। खून जी असांखे ज़रूरत पई, इस्लाम ख़ातिर इंशाअल्लाह असां खून भी ॾींदासीं। भले में भलो मौत, शहादत जो मौत। मुसलमान मौत खां टिजंदो न आहे। मौत सां मुहबत करण या कसवती आहे, हिन शइ जी त तव्हांजी तयारी आहे। मौत खां टिजो न। मौत घर में भी ईंदो, बिस्तरे ते भी ईंदो, अस्पताल में भी खोड़ मरन पिया, रोड ते भी रोज़ानो हादसा थियनि पिया, कई मरन पिया, लाश भी सुञाणप में कोन पिया अचनि, पर भले में भलो मौत, शहादत जो मौत आहे। इस्लाम ख़ातिर जेकॾहिं मौत अची वञे नी, इन खां वधीक ख़ुशि नसीबी भी काई कान्हे का। शहादत खां बाद 5 मिंट भी वॾा अथव जन्नत में पहुचण जे लाइ। 5 मिंट भी वॾा आहिनि। क़ब्र जा 1000 साल ईअं गुज़री वेंदा जीअं निंड जो हिकिड़ो खोंगरो। क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं 50,000 साल जो थींदो, पर शहीद जो उते बीहंदो त 4 रकातूं फर्ज़ जेतिरो टाइम भी कोन लॻंदो।
50,000 साल ईअं गुज़री वेंदा, रब जो दीदार करे वञी जन्नत में पहुचंदो। जन्नत में वञण जो आसान में आसान रस्तो इहो अथव। दुआ कयो अल्लाह सां सभिनी खे शहादत जो मौत नसीब फरमाए, अल्लाह ताला सां सभिनी खे जज़्बे जिहाद नसीब फरमाए। सब आलम तव्हांखे पारत था कनि। अज़म कयो ही जेतिरा ई जलसे में आया हो, जेको बि पैगाम ॿुधो पिया, इहे आलमनि जे तरफ़ां जिहाद जो सॾु अथव। 22 तारीख़ ते ख़मीस जे ॾींहुं 10 बजे जेके बि हिते वेठा वञा वधीक ॿियनि खे बि दावत ॾियो त हीउ जिहादी सॾु आहे उलमा जो। इंशाअल्लाह मथनि सां कफ़न ॿधी करे असां टोल प्लाज़ा ते पहुचंदासीं, पंहिंजे उलमा जो बयानु ॾींदा ॿुधंदासीं। दुआऊं बि घुरो। ये तारीख़ शुरू थी वई आहे। इंशाअल्लाह हिननि खे सुकून सां वेहण न ॾींदासीं। लोलो पियो वञे हज ते, पोइ कावन चएसि असां मरी विया आहियूं जो तूं हज ते वेंदे। सो ज़रदारी बि ख़रबे रुपया ॾेई करे चए पियो मां सिंध हुकूमत में सदाईं राज कंदुसि, असां मौलवी मरी विया आहियूं, हिनखे सुकून सां वेहण ॾींदासीं। अज़म कयो त इंशाअल्लाह सुकून सां हिननि खे वेहण न ॾिबो। इंशाअल्लाह मैदान मल्हाइबो। असांजा हज़रत साईं ॿेर वारनि जी निशानी हज़रत साईं मौलाना मीर हसन साहिबु। मां कल्ह राति वारा वियोसि, साईं जी ज़ियारत थी। साईं खे तकलीफ़ बि ॾाढी आहे, इन जे बावजूदि हिते आया आहिनि। बरकत वारी तकरीब आहे। सो सभु जीअं वेठा हो अदब एतिराम सां साईं जो दर्सी हदीस ॿुधो ऐं दुआ में शरीक थियो। पछाड़ी में ख़ुशूसन दुआ घुरो त अल्लाह ताला असांजे पाकिस्तान मुल्क जी हिफ़ाज़त फरमाए। नेक साले हुक्मरान अचनि जेके मुल्क में अदल इंसाफ़